थाने ते वञूं पिया सूबेदार, लेकिन उहे सूबेदार छुटल उहे सूबेदार ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर असां खां FIR न पिया वठनि। पोइ जॾहिं असीं मीडिया वग़ैरह कई, उनजे बावजूदि असांजी FIR वरिती वई। उनखां पोइ इन्वेस्टिगेशन ऑफिसर ऐं SHO उतां जेको उन जवाबदार खां घणी रिश्वत वठी असांजो केस बी क्लास कई। उन स्टूडेंट खां बयान वरिता अथई जेके प्रेज़ेंट ई क्लास में न हुआ, उहे प्रेज़ेंट ई न आहिनि। ऐं जेका असांजी आई विटनेस आहे उनखे त ॾिनो ई न अथई असांजो बी क्लास में केस कढी। उनजो नालो छा आहे? आई विटनेस उज़मा हताल। पोइ असीं कोर्ट सां वरी असांजो केस चालान कयो। हाणे केस हले थो। असीं मुसलसिल मीडिया ऑफिसरनि वटि विया आहियूं। असांजी इंक्वायरियूं काई बि इंक्वायरी न ठही आहे। सभु उन्हनि पंहिंजूं वन साइडेड इंक्वायरी करायूं। हिकु इंक्वायरी ठही जेका DO साहब तालीम आया स्कूल में, जिते असांखे घुरायो ऐं उन्हनि खे बि। उनजे बावजूदि उहे टीचर सस्पेंड थिया, लेकिन उन्हनि जे पोयां PP वारनि जो हथ आहे, जो सियासी माण्हुनि पाण वॾेरा आहिनि, उन्हनि सां वॾेरा बि मिली उनजे अप्रोच कराए पाण खे बहाल करायो अथनि। वरी तो सस्पेंड थी विया, वरी पाण खे बहाल करायो अथनि। ऐं हिन तालके मां ज़िले खां तालके मां बि उन्हनि खे न कढियो वियो, जिते असांजा एग्ज़ाम्स सेंटर आहिनि उते उन्हनि टीचरनि खे रखियो वियो। ईअं सिर्फ़ु मूं सां न, केतिरियूं छोकिरियूं आहिनि। मूंखां हिकिड़ो क्लास अॻु में हिकिड़ी छोकिरी भुटो हुई, उन सां थियो, पर केतिरियूं सर आहिनि छोकिरियूं जिन्हनि सां इहे मुसलसिल हादसा थींदा अचनि था। पोइ कोई इज़त ख़ातिर स्कूल छॾे थो वञे या बस पोइ छॾे था ॾियनि, लेकिन असीं बि हिमत न कई, असीं बि सुसाइड कयो। उनजे बावजूदि असीं हाणे हिमत कई आहे, लेकिन सभु माण्हू उन्हनि सां भरपूर साथ था ॾियनि। असीं वञूं था कोर्ट ऐं सर वॾी ॻाल्हि त असींखे हाणे बि हिरासा कयो वञे थो। असांखे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं त केस मां हथु खणो, न त असीं तव्हांखे मौत मार धमकियूं ॾियनि था, अगवा कराईंदासीं। असीं कोर्ट सगोरी में वियासीं, उते बि अची बीहनि था, उन्हनि खे मज़ाक थी लॻे, धमकियूं ॾियनि था। उहा असां त एप्लीकेशन कोर्ट सगोरी में ॾिनी हुई। ऐं कल्ह असांजी हिकिड़ी इंक्वायरी हुई RTO ऑफिस में। असीं इंक्वायरी करे वापसि अचूं पिया, वरी असीं प्रेस कॉन्फ्रेंस कई शेख साहब सां। पोइ असीं उतां वरी वापसि जॾहिं घर पिया अचूं, अची अलाए किथां पिया असां कारूं अची बीहारियनि। हिकिड़ी वाइट कलर जी कार हुई, ॿी ब्लैक कलर जी कार हुई, जंहिंमें 4 टीचर असीं सुञाता, बाक़ी 4 नामालूम